ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। भगवद गीता अध्याय 3 श्लोक 27 छवि असां पूरा कयासीं। हाणे असां हिन टॉपिक ते आहियूं जंहिंजो नालो आहे कर्मयोग। पहिरियों त ही सत्संग आहे भगवद गीता जे बारे में। तव्हां कॾहिं बि सत्संग में वञो त पहिरियों इहो सोचो, ध्यान में हुजे त ही सत्संग छाजे बारे में आहे, कहिड़ो विषय थो हले, त उन सत्संग जो लाभ वधीक थींदो आहे। हाणे असां भगवद गीता जो अध्ययन था कयूं, 3 अध्याय ते आहियूं जंहिंजो नालो आहे कर्मयोग। हाणे कर्मयोग जी सवली माना ईअं आहे त असांखे कर्म करणो ई आहे। कर्म मां छुटकारो न आहे। कर्म बंद माना जिंदगी बंद। त कर्म करणो आहे ऐं कर्म जो फल बि मिलंदो असांखे। सुठे कर्म जो सुठो फल मिलंदो, बुरे कर्म जो बुरो फल मिलंदो। पर जॾहिं असां कर्म था कयूं, भले सुठो फल असांखे मिलण वारो आहे, पर तॾहिं बि असांजो मन कॾहिं कॾहिं अशांत थी वेंदो आहे। छाकाणि असांखे ख़बर न आहे त भई असां कहिड़े उद्देश्य जे लाइ कमु था कयूं। ध्यान असांजो मटिजी वेंदो आहे, पोइ मन पियो लुॾंदो आहे। हाणे कोई माण्हू अच्छा पैसा कमाईंदो आहे, कोई कारो पैसो कमाईंदो आहे, महिनत ॿई कंदा आहिनि, पर जेको अच्छो पैसो कमाईंदो आहे उनजो मन शांत हूंदो आहे, ऐं जेको कारो पैसो कमाईंदो आहे उनजो मन अशांत हूंदो आहे। त असांखे कर्म ईअं करणो आहे त सम्झ त पैसो कमाइणो आहे, पैसो त कमायूं, पर असांजो मन अशांत न थिए, मन में गड़बड़ न थिए, टेंशन न हुजे, स्ट्रेस न हुजे। इहो असांखे ध्यानु ॾियणो आहे। इहो आहे कर्म योग जी माना, सवली माना। ॾुखी माना ॿुधाइण ॾाढो सवलो आहे, पर सवली करे ॿुधाइण माना ॾाढो ॾुखियो आहे। त हिते ध्यानु हुजे, भई असां गीता जो अध्ययन था कयूं, मतिलबु छा त असां पंहिंजी आत्मा जो अध्ययन था कयूं। असां काथों आयासीं, काथे वेंदासीं, छो आयासीं, कहिड़ो मक़सदु आहे हिन ज़िंदगीअ जो, असां छाजे लाइ त दुखी थियूं, असां कीअं सुखी थियूं, इनखे चइबो आहे गीता जो ज्ञान। त जॾहिं असां गीता था पढ़ूं, मतिलबु छा त असांखे हिन दुखनि मां मुक्ति खपे, इन जे करे त अभ्यास कयूं। ही टाइम पास लाइ न आहे। गीता जो जॾहिं बि प्रवचन थींदो आहे, इते ध्यानु ॾेई करे विहणो पवंदो आहे। ॿिया सत्संग हूंदा आहिनि, जीअं हाणे भागवत पुराण थो हले, पोइ हुन में कथाऊं हलंदियूं आहिनि। के माण्हू विच में उथी बि हलिया वेंदा आहिनि, चांहि पी करे वापसि ईंदा आहिनि, पर हुन में कथा वॾी हूंदी आहे त उनखे जेको ज्ञान आहे उहो तॾहिं बि कायम रहंदो आहे। पर हिन में छा आहे, ज्ञान जी गंगा आहे हीअ, हिन ज्ञान वहंदो आहे, हिन में तव्हांखे डुबकी ॾियणी आहे। जॾहिं जेसिताईं उहो ज्ञान असांजे अंदर में न ईंदो, जेसिताईं उहो ज्ञान असां अमल में न आणींदासीं, तेसिताईं असांखे फ़ाइदो थियण वारो न आहे। मां गीता सॼी तव्हांखे पढ़ी ॿुधायां, किताब पढ़ी ॿुधायां, पर मुंहिंजे अंदर में उहो ज्ञान आहे ई न। तव्हांखे लॻंदो मूंखे ज्ञान आहे, पर मूंखे उनजो फ़ाइदो न थींदो। खाली किताब पढ़ण सां कुझु बि न थींदो। इन ज्ञान ते थोरो अमल करणो आहे। माना असां गीता था पढ़ूं, या हिकिड़ो ध्यानु, ऐं इन में हिन वक़्तु असां कर्म योग ते आहियूं। हिन गीता में 18 अध्याय आहिनि, हर अध्याय जो नालो अलॻि अलॻि आहे। कंहिंमें घटि श्लोक आहिनि, 20 श्लोक आहिनि, कंहिंमें 75 श्लोक आहिनि। को नंढो अध्याय आहे, को वॾो अध्याय आहे, पर अलॻि अलॻि नाम आहिनि। भक्ति योग आहे, ध्यान योग आहे, अलॻि अलॻि अध्याय आहिनि।
त असां कहिड़े अध्याय ते आहियूं? हिन वक़्तु असां कर्म योग ते आहियूं। माना असांखे कर्म करणो आहे, पर कर्म कंदे कंदे असांजी मन जी शांती न बिगड़े। ऐं इहो भॻवान पाण असांखे सम्झायो आहे। इहो ईअं माना कंहिं स्कूल मां कोई पढ़ी आयो, कंहिं ईअं ई लेक्चर ॾियण लॻो, ईअं न आहे। ही भॻवान पाण अवतार वठी करे ही ज्ञान लोक कल्याण वास्ते ॾिनो आहे। माना जीअं जेके बि पीढ़ियूं ईंदियूं उन सभिनीनि जो भलो थिए। हाणे गीता जो अध्ययन जाम थोरा माण्हू कंदा आहिनि, उन ते अमल जाम थोरा, पर तॾहिं बि बैलेंस ठही वेंदो आहे। उहे थोरनि जे करे घणा पापी तरी वेंदा आहिनि। त इहो बैलेंस रखण वास्ते भॻवान पाण ज्ञान ॾिनो आहे। त असांखे इन खे सम्झणु खपे, इन जे लाइ आदर खपे, असांजी भावना शुद्ध खपे, त पोइ असांखे इन जी ज्ञान जी प्राप्ति जल्दी थींदी। हाणे 27वें श्लोक भॻवान छा थो चए? प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढ़ात्मा कर्ताहमिति मन्यते। Actions in all cases are performed by the gunas, qualities of prakriti, of nature. One who is deluded by egoism thinks, I am the doer. मूर्ख आहे केर अभिमानी जो चवे आउं थो करियां, न सम्झे त शुभ कर्म आहिनि प्रकृतीअ जे टिन गुणनि मां। पहिरियों प्रकृति चए थो, प्रकृतीअ जा 3 गुण आहिनि। माना पहिरियों त प्रकृति छा आहे इहा ख़बर खपे। हाणे अर्जुन खे प्रकृति छा आहे इहो ज्ञान हुयो, छाकाणि हो स्कूल मां पढ़ी आयो हुयो। गुण छा आहिनि इहो बि उनखे ख़बर हुई। त प्रकृति असांखे ख़बर न आहे त असांखे पहिरियों प्रकृति छा आहे सम्झणु खपे, गुण छा आहिनि असांखे सम्झणु खपनि, अहंकार छा आहे उहो सम्झणु खपे, ऐं उनजो नुक़सान छा आहे। हिनखे भॻवान सिधो सिधो चए थो, वन हू इज डिल्यूडेड बाय इगोइज़म, माना चक्कर में फासी पियो आहे, मां थो करे। त इहो पाण खे छा थो करे, पंहिंजा पाप पियो थो वधाए। पहिरियों सम्झो त प्रकृति छा आहे ऐं पुरुष छा आहे। ये ॿई जेके अखर आहिनि इहे अध्यात्म में हमेशह ईंदा आहिनि। पुरुष छा आहे ऐं प्रकृति छा आहे। माना विष्णु छा आहे ऐं लक्ष्मी छा आहे। विष्णु पुरुष जो रूप आहे, लक्ष्मी प्रकृति जो रूप आहे। सीता प्रकृति आहे त राम पुरुष आहे। पार्वती प्रकृति आहे, शिव भगवान पुरुष आहे। त ही पुरुष केरु आहे? त ही पुरुष उहो परमात्मा आहे जंहिंजी वजह सां ही सॼो संसार टिकियल आहे। असांखे लॻे थो सॼो संसार माना हीअ धरती, ही सभु माण्हू, ही सभु प्राणी, ही सभु वण, ही कुझु बि न आहिनि। इहे माना सुईअ जो जेको नोक थींदो आहे परमात्मा जो एतिरो बि अंश न आहे। प्रकृति इन खां बि वॾी आहे। हिकु सूरज असां ॾिसूं था, यदि असां लखे करोड़े सूरज ॾिसंदासीं त असांखे छा महसूस थींदो त असां सॼो ब्रह्मांड ॾिसी आयासीं। पर इहो बि हिकिड़ो अंडो ई आहे, ब्रह्मांड ब्रह्म अंडव आहे। एतिरा ई इन खां वधीक अंड आहिनि। इहा हिकिड़ी खाली ब्रांच आहे ब्रह्मांड जी। जेको तव्हां तारा ॾिसो था इहे सभु गैलेक्सीज़ आहिनि। माना इन में असांजे धरतीअ जहिड़ा केतिरा लखे करोड़े ग्रह पिया आहिनि। ही सभु प्रकृति आहे। सभु इंसान ख़तम बि थी वञनि धरतीअ ते, प्रकृति ख़तम न थींदी। छाकाणि ही प्रकृति उन जो ही रूप आहे। पर असांखे ईअं सम्झणो आहे त असां
उन में शामिल थी वियासीं, असांजे लाइ प्रकृति आहे ई कोन। इहो असांखे अभ्यास करणो आहे। पर इहो पोइ पहिरियों त असां सम्झी वठूं त ही परमात्मा आहे छा। तव्हां बल्ब ॾिसंदव, बल्ब में रोशनी हूंदी आहे, बिजली न हुजे त छा बल्ब रोशनी ॾेई सघंदो? न ॾेई सघंदो। अच्छा, बिजली आहे ऐं बल्ब न आहे त तव्हांखे रोशनी मिलंदी? कोन मिलंदी। पर जॾहिं बिजली ऐं बल्ब जो मिलाप थींदो त तव्हांखे रोशनी मिलंदी। त हीअ रोशनी छा आहे? उहा ई बिजली हिकु रूप वठी आई आहे असांजे वास्ते, असांजी अखियुनि वास्ते। अगरि रोशनी न हुजे त असांजूं अखियूं कंहिं कम जी न आहिनि। इन करे हीअ रोशनी असांजी अखियुनि जी देवता आहे। तीअं ई ही पंखो थो हले, ही पाण हली सघंदो? बिजली न हुजे त न हली सघंदो। अच्छा, पंखो बिजली आहे, पंखो न आहे त हवा मिलंदी तव्हांखे? न मिलंदी। पर जॾहिं पंखो ऐं बिजलीअ जो मिलाप थींदो, जॾहिं शिव ऐं पार्वतीअ जो मिलाप थींदो, तॾहिं तव्हांखे हवा मिलंदी। माना ही संसार ठहंदो। हीटर में भी उहा ई बिजली आहे, कूलर में भी उहा ई बिजली आहे। पर बिजली न थधी आहे न गरम आहे, न उहा हवा ॾींदी आहे न रोशनी ॾींदी आहे। पर जॾहिं उन जो प्रकृतिअ सां मिलाप थींदो आहे, माना बल्ब सां मिलाप थींदो, तॾहिं रोशनी मिलंदी। त असां केरु आहियूं? उहो परमात्मा हिन शरीर में ॾिसी करे जेको ठहे थो उहो असां आहियूं। ही जीव आहियूं। असां हिन प्रकृतिअ जो हिकु हिसो आहियूं परमात्मा ई, पर उन जो रूप ठही वियो। रूप माना जंहिंखे बाउंड्री हूंदी आहे, आकार हूंदो आहे। त बिजली थी वई उहो परमात्मा। उनखे तव्हां नालो कुछ बि ॾियो। हिक बल्ब में बिजली ईंदी त उहा बिजली उन बल्ब जी आत्मा आहे। सवे बल्ब आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा ॾियारीअ में एतिरा बल्ब लॻाईंदा आहिनि, हज़ारे बल्ब, लखे बल्ब आहिनि, पर बिजली सभिनी में उहा ई आहे। तीअं असां लखे करोड़े माण्हू आहियूं हिते, ॿिया बि प्राणी आहिनि, पखी आहिनि, वण आहिनि, पर उन में आत्मा हिकु ई आहे। त हीअ हिकु जेका असांखे शक्ति ॾिए थी, उनखे अगरि असां पासे कयूं, पासे न करे सघंदासीं, पर न सोचियूं उनजे त जेको बचंदो उहो सभु प्रकृति आहे। ऐं इन प्रकृतिअ जा टे गुण आहिनि। माना छा कयो अथऊं, सॼी जेका सृष्टिअ में जीवन आहे इनखे टे हिस्से में हुननि ठाहियो आहे। रावण अलॻि आहे, कुंभकर्ण अलॻि आहे ऐं विभीषण अलॻि आहे। कौशल्या अलॻि, कैकई अलॻि, सुमित्रा अलॻि। टे प्रकार जा माण्हू आहिनि। कृष्ण भगवान जी बि टे मुख्य वाइव्स आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं? पहिरीं रुक्मिणी, जेका उन सां गॾु सदा हूंदी आहे। ॿी सत्यभामा ऐं टी जांबुवंती। हाणे जांबुवंती किथां आई? जांबुवंत माना रिछ जेको थींदो आहे उनजी धीउ आहे। माना कारे इंसान जी, कारे प्राणीअ जी धीउ आहे। ऐं रही काथे? ऊंधे में, गुफ़ा में पली, उहा ऊंधे में रही। त उहा ऊंधे वांगुर आहे, माना ज्ञान कोन्हे, घटि आहे। ऐं जेका सत्यभामा हुई, उनजे पीउ वटि हिकिड़ो मणि हुयो जेको उन दहेज में कृष्ण भगवान खे ॾिनो। ऐं इन मणीअ मां सोन ठहंदो आहे जाम। पोइ सत्यभामा जो सॼो कमु छा हुयो? सोन ठाहिणु।
रावण भी सोन ठाहियो, सोन जी लंका ठाही। ऐं असां मां बि घणे भाङे इहो ई कमु कंदा आहियूं। सॼो ॾींहुं महिनत कंदा आहियूं छाजे वास्ते? हिन सोन वास्ते। ऐं जेका रुक्मिणी हुई उनजो सॼो ध्यानु किथे हूंदो हो? पंहिंजे प्रभु वटि। उहा सुञाणंदी हुई पंहिंजे प्रभुअ खे, हे ॿई न सुञाणंदी हुयूं। त इहे टे गुण आहिनि। हिकिड़ो गुण थींदो आहे जेको परमात्मा सां रिश्तो रखी सघंदो आहे, उनखे चवंदा आहिनि सत्व। सत्विक माण्हू सुबुह जो जल्दी उथंदो, अभ्यास कंदो, वधीक न ॻाल्हाईंदो, जेतिरी ज़रूरत हूंदी ओतिरो ॻाल्हाईंदो, पंहिंजी एनर्जी वेस्ट न कंदो, पंहिंजो बि भलो कंदो, ॿियनि जो बि भलो कंदो, ऐं सभिनी खां इम्पोर्टेंट ॿियनि खां वधीक शांत रहंदो। ही सात्विक माण्हूअ जी निशानी आहे। जेको राजसिक हूंदो उहो छा कंदो? उहो सुबुह जो जल्दी न उथंदो, सिज उभरे खां पोइ उनजो कमु चालू थी वेंदो। जेको सात्विक आहे सिज उभरे खां पहिरियों कमु चालू कंदो आहे, ऐं जेको राजसिक आहे उहो सिज उभरे खां पोइ कमु चालू कंदो आहे, 6 खां पोइ, 7 खां पोइ, 8 खां पोइ। सॼो ॾींहुं पियो भॼंदो डुकंदो, मां हे कयो, मां हो कयो, मां ही कॉन्ट्रैक्ट वठी आयुसि, मां हिते कोटेशन भरे आयुसि, मूंखे हेतिरो पेमेंट मिलियो, मूंखे हेतिरो फ़ाइदो थियो, मां हेतिरो ख़र्च कयो। सॼो ध्यानु हिन रजस ते हूंदो आहे। ऐं जेको तामसिक हूंदो आहे, आलसी माण्हू, उहो कॾहिं सुबुह जो उथंदो, कॾहिं राति जो उथंदो, उनजो कोई टाइमिंग न आहे। निंड ढंग सां ईंदी कोन अथसि, पोइ वेठे वेठे सुम्ही पवंदो आहे काथे बि। सुबुह जो त उनखे छा थींदो आहे, असुर छा थींदो आहे, ख़बर ई न हूंदी आहे। ॾींहुं उभरियो ईंदो तॾहिं बि सुम्ही पियो हूंदो, उथारणो पवंदो आहे उनखे। जीअं कुंभकर्ण खे कीअं उथारियऊं, आवाज़ करे करे करे, तीअं उनखे उथारणो पवंदो आहे। पोइ राति जो वञी हिनखे थोरो ठीकु कनि। पोइ राति जा जेके कम आहिनि, अंधेरे जा जेके कम आहिनि, उहे ठीक सां कंदो। तव्हां चयोसि पार्टीअ में हल, डुक पाए हल। खाधो खाइणो आहे डबल, जेतिरो तव्हां ॾियोसि। कुंभकर्ण कीअं खाईंदो हुयो? त कुंभकर्ण जेको आहे असांजो आलस आहे, हिनखे चवंदा आहिनि तमस। तमस माना आलस, तमस माना अंधकार, तमस माना अज्ञान। इहे माण्हुनि खे कुझु बि न खपे, न उनखे प्यार मोहबत खपे, न पैसो खपनि, बसि मूंखे खाइण ॾियो, मूंखे सुम्हण ॾियो, एतिरो ध्यानु हूंदो अथसि कुंभकर्ण वांगुरु। ऐं जेके विच वारा आहिनि, सॼो ध्यानु उन्हनि जो पैसे ते हूंदो आहे। पंहिंजो देश छॾे वेंदा, के पंहिंजो कुटुंब छॾे वेंदा आहिनि, माउ पीउ खे, भाउ भेण खे छॾे वेंदा आहिनि पैसे जे वास्ते। कुझु बि कंदा पर पैसो खपे, पैसो कमाईंदा। खाधे में बि एतिरो फ़र्क़ु हूंदो आहे टिनिनि जे। जेको सात्विक हूंदो खाईंदो ज़रूरु, पर हिसाब सां। भई मुंहिंजो पेट हेतिरो आहे त हेतिरी जॻह छॾे ॾींदो, मथे थोरी जॻह छॾे ॾींदो, पोइ बाक़ी सॼो पेट भरे खाईंदो, पर जॻह छॾे ॾींदो। जेको राजसिक आहे उनखे उहो तेल वारो खपे, तिखो खपे, गरमा गरम खपे, बाज़ारी खाधो खपे। ऐं जेको तामसिक आहे उहो बासी खाधो खाईंदो, रखियल खाधो खाईंदो, उनखे कुझु बि ॾियो बसि खा। पेट उनजो जेतिरो आहे उनखां वधीक खाईंदो। सात्विक वारो घटि खाईंदो, राजसिक वारो पूरो पेट भरींदो, ऐं तामसिक आहे पेट खां बि वधीक खाईंदो, पोइ उनजी साइज़ बि वधंदी वेंदी आहे। त ही टे गुण आहिनि, ऐं हे टे गुण सम्झाइण वास्ते केतिरियूं कथाऊं उन्हनि ॿुधायूं आहिनि। दशरथ खे 3 ज़ालूं, माण्हू चवंदा आहिनि दशरथ खे 3, कृष्ण भॻवान खे 3, ऐं असांखे बि 3 आहिनि। यदि असां सुबुह जो जल्दी उथंदासीं त असांखे रुक्मिणी मिलंदी।
देर सां उथंदासीं त असांखे सत्यभामा मिलंदी, अञा देर सां उथंदासीं त जांबुवंती मिलंदी। त कृष्ण भगवान खे टे, दशरथ खे टे, उते टे भाउर रावण, कुंभकर्ण, विभीषण, झूलेलाल खे भी टे भाउर हुया, हिकु सोनाराम, हिकु भेड़ोराम, ऐं टे जो नारो हुयो पगड़, उनखे चवंदा आहिनि संत पगड़। जेका गद्दी मिली, ठाकुर जेको ठहियो उहो पगड़ ठहियो, हालांकि पगड़ उनजो सौट हुयो, ऐं हे ॿई सॻा भाउर हुयसि। सौट खे गद्दी ॾिनई झूलेलाल। सौट माना सात्विक, हू पगड़ माना सात्विक। ई सोन जो नालो, नालो ई सोनाराम अथसि, जेको सोन में रमंदो उहो सोनाराम। ऐं टियों जेको हुयो निंड्रू कंदो हुयो, खा ऐं सुम्ह, असांखे छा आहे करिणो, अरे भाई लड़ाई थी थिए, असांखे छा आहे करिणो, सुम्ह पओ। अरे तुंहिंजे घर खे बाहि लॻी आहे, अरे यार पोइ ॾिसंदासीं, मूंखे सुम्हण ॾे। केतिरा आलसी माण्हू हूंदा आहिनि। त असांखे छा आहे करिणो, ही आलस जेको आहे इनखे कट करिणो आहे, ऐं उन जी जॻह ते असांखे कर्म वधाइणो आहे। जेको कर्म नथो करे उन जे लाइ कर्म इहा साधना आहे। हिकदमि वञी करे न मां ज्ञान वठंदुसि, उहा साधना हुन जे लाइ कोन्हे। जेको कर्म ई नथो करे उनखे तव्हां ज्ञान कीअं सम्झाए ॾींदव, सम्झाए सघंदव? उन जे लाइ आहे भई तूं कमु नथो करे, उथ पहिरियों कमु कर। ऐं जेको कमु थो करे, जाम पैसो थो कमाए, उन जे लाइ आहे अरे छाजे लाइ तूं टाइम वेस्ट थो करे, पंहिंजो थोरो ज्ञान बि वठ। तमस कट करे उते रजस आणणो आहे, वरी रजस कट करे उते सत्व खणी अचणो आहे, वरी सत्व कट करे उन टिनिनि गुणनि खां असांखे पार वञणो आहे। हाणे झूलेलाल टिनिनि खां अलॻि हुयो, पार हुयो। कृष्ण भॻवान टिनिनि खां पार हुयो। दशरथ जेसि ताईं राम हुयुसि टिनिनि खां पार हुयो। जॾहिं राम हली वियुसि, चई छा जीवन में मज़ो ई न आहे, मां वञा थो, ख़तम थी वियो। राम हुयुसि त मस्तु रहियो, भले टे राणियूं हुयसि, भले असां में टे गुण आहिनि, पर हिन टिनिनि गुणनि सां असां वटि जो ध्यानु यदि राम वटि आहे, हुन परमात्मा वटि, पोइ असां राजपाठ करे सघंदासीं। पर जॾहिं राम ई कोन्हे त हिन ज़िंदगीअ में छा रहियो? पर असां छा था कयूं, उल्टो था कयूं। असां राम खे कट करे हिननि टिनिनि जे पुठियां था डुक पायूं। त छा थो चए, हीअ प्रकृति आहे, हिन प्रकृतिअ में इहे टे गुण आहिनि, ऐं इन टिनिनि गुणनि खे तव्हां खणी आया आहियो पाण सां। टे गुण सभिनी में आहिनि, कंहिं में कहिड़ो वधीक आहे, कंहिं में कहिड़ो वधीक आहे। हिक में 100 मां 95 हूंदो सत्व, ॿिए में 95 हूंदो रजस, टे में 95 हूंदो, पर हर कंहिं में टे गुण ज़रूर आहिनि। ईअं न थींदो आहे त भई आलसी माना ख़ाली आलसी आहे, ख़ाली सुम्हंदो ऐं खाईंदो, न, कुझु त कमु कंदो, कुझु त कॾहिं त सोचींदो भई मां बि कुझु थिया, कुझु त सोचींदो, थोरो या वधीक। त ही टिनि गुणनि असां खणी आया आहियूं, त असां कर्म कीअं कंदासीं? हिन टिनिनि गुणनि जे हिसाब सां ई कर्म कंदासीं। हाणे जेको आलसी माण्हू आहे, नथो कमाए, तव्हां हुनखे केतिरो बि टुंबींदव, केतिरो बि फोर्स कंदव, केतिरियूं बि हुनखे गारियूं ॾींदव, उहो आसानीअ सां न सुधरंदो। यदि तव्हांखे संस्कार ॾियणा आहिनि त हुनखे बचपन में ओरी सिख्या ॾियणी पवंदी आहे, पोइ इंसान मटिजी सघंदो। वॾो थियण खां पोइ हुनखे तव्हां न चई सघंदो। इन करे कृष्ण भॻवान पहिरियों ई चयो आहे, तव्हां ॿियनि खे ज्ञान न ॾियो, तव्हां ज्ञान पाण वटि पहिरियों पाण उन ते अमल कयो। हा, पोइ तव्हांखां उहो पुछंदो भई तूं कीअं अॻिते वएं, पोइ तव्हां हुनखे ॿुधायोसि। पर जेके बि कर्म माण्हू ईअं ई थो करे, मन सां थो करे, उहे प्रकृतिअ जे गुणनि जे ज़ोर ते था हलनि। तव्हां सम्झो था मां थो कयां, ही मां पढ़ी आहे भगवत गीता, ही मां थो तव्हांखे सम्झायां, न।
ही मुंहिंजो स्वभाव आहे, ही मां खणी आयो आहियां। मुंहिंजे पहिरें जेके बि जन्म हूंदा उन जो सभ जो निचोड़ मूंखे हिन जन्म में मिलियो आहे। पोइ वरी हिन जन्म में बि संस्कार थिया आहिनि अॼु खां पहिरियों। इन जे करे मुंहिंजे वात मां पंहिंजो पाण उहो निकिरे थो, माना उहो ई परमात्मा हिन रूप में प्रकट थो थिए। पर मां चवंदुसि मां थो कयां, मां थो चवां त मां मूर्ख आहियां। त ए चए थो तव्हां सोचो भई तव्हां जेको बि कार्य कयो था, कर्म कयो था, कहिड़े हिसाब सां था कयो। ॾिसो जंहिंखे टीवीअ जी सीरियल वणंदी आहे, तव्हां विच में बीहंदो त चवंदो हट मूंखे ॾिसण ॾे, उनखे ॾिसणी आहे, तव्हां चवंदो ए फालतू सीरियल छो थो ॾिसे, पर हुनजो इंट्रेस्ट उन में आहे त तव्हां आसानीअ सां हुनखे न रोके सघंदव। त हिते छा थो चए भई कर्म थिए थो, ये प्रकृति हले थी, सॼो संसार हले थो। असां जूं अखियूं कंहिं कम जी न आहिनि अगरि सूरज न हुजे त, रोशनी न हुजे त कंहिं कम जूं न आहिनि। तव्हांजी जिभ केतिरो मिठो बि ख़बर अथसि, खटो बि ख़बर अथसि, तिखो बि ख़बर अथसि, अलाए घणा स्वाद आहिनि। मिठे में बि अंब जो मिठो अलॻि, केले जो मिठो अलॻि, संतरे जो मिठो अलॻि, केतिरा स्वाद आहिनि हिन रसना खे। पर हिन ते जल न हुजे, पाणी न हुजे त इहा रसना कंहिं कम जी न आहे। तव्हां जिभ सुकी वेंदी त तव्हां लूण बि रखंदव उन ते त तव्हांखे स्वाद न ईंदो। स्वाद तॾहिं ईंदो जॾहिं उहो लूण आलो थींदो। इन करे सॼो ईअं ठहियल आहे अंदरि, पंहिंजो पाण खाधे खे मिक्स करे उनखे चॿाइणो पवंदो आहे, पोइ उनजो स्वाद मिलंदो आहे रसना खे। पोइ स्वाद वठी करे चवंदी आहे हा हीउ मुंहिंजे लाइ ठीकु आहे, मोकिलेसि अंदरि, हीउ मुंहिंजे लाइ ठीकु न आहे, फिटी करेसि ॿाहिरि। पर पाणी न हुजे त ॼिभ कंहिं कम जी न आहे स्वाद वास्ते। तीअं ही सृष्टि ठहियल आहे, असां घमंड था कयूं मां थो ॾिसां, पर सोचो केर थो असांखे शक्ति ॾे, केर थो असांजे अखियुनि खे हलाए, अंदरों बि ॿाहिरों बि। हाणे रोशनी न हुजे त तव्हां मूंखे ॾिसी न सघंदव, पर असांखे लॻे थो मुफ़्त में थी मिले, माना असांजो अधिकार आहे। वो चए थो ही तव्हांजो अधिकार न आहे, ही मां मुंहिंजो ई हिकिड़ो रूप आहे, ही सभु मिलाए करे ही मुंहिंजो रूप आहे, हिन में अलॻि न आहे। हाणे इंसान ठहियो त उनखे दिमाग़ मिलियो, बुद्धि मिली, अगरि बुद्धि न आहे त उहो त जानवर आहे। बुद्धि मिलियसि, बुद्धि असां ठाही न, बुद्धि हुन ॾिनी असांखे। पोइ मन असांखे मिलियो, असां हिन मन जे आधार ते केतिरा सुख ऐं केतिरा दुख भोॻींदा आहियूं, हिन मन जे आधार ते। भावनाऊं मन में ईंदियूं आहिनि। छा चवंदो मां ॾाढो मज़े में आहियां अॼु, माना छा आहे तव्हां ॿुधाए सघंदव न ॿुधाए सघंदव, पर तव्हांखे आज़मूदो ईंदो, पर इहा दिल जे माध्यम सां, वीचारनि जे माध्यम सां। ऐं पोइ असांखे इंद्रियूं आहिनि, जेके इंद्रियूं पंहिंजे विषयनि सां मिलाप थियूं कनि, पोइ असांखे इंद्रियनि जो सुख थो मिले ऐं इंद्रियनि जो ज्ञान, इंद्रियनि जे माध्यम सां दुनिया जो ज्ञान बि थो मिले। पर जेके ख़ाली इंद्रियनि वास्ते जीअंदा आहिनि उहे आहिनि तामसिक, जेके ख़ाली दिलि वास्ते जीअंदा आहिनि उहे आहिनि राजसिक, ऐं जेके बुद्धीअ सां जीअंदा आहिनि उहे आहिनि सात्विक। बुद्धि जेका आहे परमात्मा जे हिकदमि नज़दीक आहे। मन जेको आहे परमात्मा ऐं मन इन जे विच में बुद्धि आहे, त मन परमात्मा खां थोरो परे आहे ऐं इंद्रियूं अञा परे। इंद्रियूं पहिरियों मन ते वेंदियूं, पोइ मन खां बुद्धि, पोइ परमात्मा ताईं। त इंद्रियूं सिधो सिधो परमात्मा खे न सम्झी सघंदियूं। तव्हां अखियुनि सां भॻवान खे न ॾिसी सघंदव, कननि सां न ॿुधी सघंदव, तव्हां हथनि सां हुनखे न पकड़े सघंदव। इंद्रियूं जाम परे आहिनि। पोइ असांखे इंद्रियनि मां पहिरियों मन ते अचिणो आहे।
पोइ मन मां बुद्धीअ ताईं पहुचणो आहे ऐं तंहिंखां पोइ तव्हां परमात्मा खे सुञाणे सघंदव। त हीउ जेको असांजो अध्ययन आहे हीअ मन खां वठी बुद्धीअ ताईं जेकी राह आहे उहा राह गीता में ॿुधाई अथई। त हीउ सॼो संसार ठहियल ई ईअं आहे, असां ठाहियोसीं, ही बुद्धि असां ठाहीसीं। तव्हांजी सोच किथां थी अचे? तव्हां ठाही। हिन सोच खे जीवन केरु थो ॾे? जीवन प्रदान केरु थो करे? ही केरु थो रहे हिन शरीर में? ही असां न कयो आहे, पर असां चवंदा आहियूं अरे ही मां आहियां। ॿार हूंदो आहे नंढो चवंदो आहे ही मां आहियां। ॿार ख़तमु थी वियो, जवान तयारु थी वियो, चवंदो आहे ही मां आहियां। अरे तूं कल्ह चए पियो ही ॿार तूं आहे, हाणे चए थो जवान तूं आहे। तूं ॿार आहे कि न जवान आहे कि न ॿुढो आहे? तूं ॿार बि न आहे, तूं जवान बि न आहे, तूं ॿुढो बि न आहे। ही जवान ऐं ॿुढो ही शरीर आहे। ही शरीर जीअं तयारु थियो, ॿुढो थियो, वरी तयारु थींदो, वरी ॿुढो थींदो, वरी तयारु थींदो। हे चक्कर पियो हलंदो। पर असां केरु आहियूं? उहो असांखे यदि ख़बर पइजी वञे त असांजो अहंकार टुटी हेठि किरी पवंदो। त अहंकार जी मूढ़ आत्मा, ही जेको अहंकार कंदो आहे उनखे विमूढ़, मूढ़ माना मूर्ख, विमूढ़ माना महामूर्ख। अहंकारी माण्हू खे चेतो महामूर्ख, कृष्ण भगवान तो चए। इन महामूर्खनि खे लॻे थो असां था कयूं। ऐं कृष्ण भगवान अर्जुन खे तो ॿुधाए, माना असांजी आत्मा असांखे थी ॿुधाए, अरे मां आहियां, मुंहिंजे करे तूं आहे। तूं सम्झे तो मां तो कयां, तो जहिड़ो महामूर्ख कोन्हे। इहो हिन श्लोक जो मतिलबु आहे। 28 तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते। But he, O Mahabaho, O Arjun, with true insight into the distinction of gunas and actions, knowing that gunas abide in gunas, is not attached. जोई पुरुष अर्जुन गुण ऐं कर्म जोई नातो थो सम्झे, सो ॼाणे त गुण पाण मुरादो गुणनि ॾांहुं था डोड़नि, नथो मोह रखे। ही सॼी समस्याऊं असां जूं जेके आहिनि इहे मोह जे करे आहिनि। असां जाते वञूं था उते मोह में फासी था पऊं। हिन सत्संग में वियासीं, ही सत्संग मुंहिंजो सत्संग आहे, मां हिते सारी दुनिया खे असां ॿुधाईंदासीं ही सत्संग हीअं अथव, ही मां उते वेंदो आहियां, मां उते वेंदी आहियां। आश्रम में वेंदा आहिनि, हुन सां चिपकी वेही रहंदा आहिनि। गुरु कंदा आहिनि, गुरुअ सां चिपकी वेही रहंदा आहिनि। पर इहो सॼो मोह आहे। ही ज्ञान सॼो मोह आहे। ही ज्ञान बि जॾहिं टुटी खिरी पवंदो तॾहिं असांखे सची ख़बर पवंदी, सच छा आहे उहा ख़बर पवंदी। ऐं हे मोह टोड़ण जे लाइ चए थो जंहिंखे इहा सम्झ में अची वई त गुण छा आहिनि ऐं कर्म छा आहिनि, उनजो मोह टुटी पवंदो। हाणे असां ॾिठोसीं गुण छा आहिनि, 3 गुण आहिनि, सत्व रजस तम। ही त माना तव्हां यादि करे रखो, सत्व रजस तमस, सत्व रजस तमस, हे 3 असांजा गुण आहिनि। ऐं संस्कृत वर्ड इन इंडियन कंहिं बि भाषा में हलंदा आहिनि। ऐं तव्हांखे इहो यादि नथो रहे त पोइ हीअ यादि कयो, भई कौशल्या, कैकई, सुमित्रा, इहे 3 नाला यादि कयो। कैकई जो नालो असांखे न खपे। छो? कैकीअ कहिड़ी ग़लती कई? चई मुंहिंजो पुटु राजा थिए, ऐं असां छा था कयूं? असां चऊं था मुंहिंजी धीअ राजा थिए, राणी थिए? न, मुंहिंजो पुटु असां उहो ई कैकीअ वांगुरु था हलूं। असां मां घणे भाङे कैकीअ वांगुरु हलंदा आहियूं हिन संसार में। पुट मोह में हर कोई फासी पियो आहे। छाकाणि असांजा गुण राजसिक आहिनि त असांखां कर्म बि राजसिक थींदा। गुणा गुणेशु वर्तन्ते,
गुण पंहिंजे, हाणे अखियूं छा कंदियूं, तव्हां अखियूं खोलींदो छा कंदियूं, रंग ऐं रूप इनखे पई निहारींदियूं। ॿियो अखियूं छा कंदियूं, ही जोड़ियूं ठहियल आहिनि, संसार में जोड़ियूं ठहियल आहिनि। कन आहिनि तव्हांजा, कहिड़ो कमु कंदा, ॿुधंदा, म्यूज़िक ॿुधंदा, सत्संग ॿुधंदा, गंदियूं ॻाल्हियूं ॿुधंदा। जीअं तव्हांजा गुण हूंदा, जीअं तव्हांजे अंदर में ठहियल आहे, ओहिड़ो उन कन खे सुठो लॻंदो। तामसिक माण्हू हूंदो आहे या राजसिक माण्हू हूंदो आहे, तव्हां ॿियनि जूं ॻाल्हियूं कयो, हा छा 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 थियो हुते, वञी वेही रहंदा, कलाकनि जा कलाक ॿियनि जी बुराई कंदा आहिनि। पोइ उन कननि खे उहो ध्वनि खपे। जेके सात्विक हूंदा आहिनि उहे उथी उथी वेही हली वेंदा या चुपचाप वेही रहंदा, भई तव्हां ॻाल्हायो। पोइ हुनखे सत्संग चओ, फटक करके खणी वेंदो। म्यूज़िक के पॉप म्यूज़िक ॿुधंदा आहिनि, धाम धुड़ुम धड़ाम धुड़ुम, उन्हनि खे सुठो लॻंदो आहे। कंहिंखे क्लासिकल म्यूज़िक सुठो लॻंदो आहे, कंहिंखे भॼन सुठा लॻंदा आहिनि, पर कन खे कुझु न कुझु त आवाज़ खपे न। ही जोड़ियूं ठहियल आहिनि, तव्हां हिन जोड़ीअ खे न टोड़े सघंदो। तव्हां ईअं न चई सघंदो मां कन सां ॾिसंदुसि, ईअं न चई सघंदो। ही जोड़ियूं ठहियल आहिनि, गुणा गुणेशु वर्तन्ते, तीअं असांजा सुभाउ बि ठहियल आहिनि। असांखे उन में बदलाव करणो आहे, इन करे त असां आया आहियूं। 100 साल उमिरि छाजे लाइ मिली, 100 साल लॻंदा आहिनि इंसान खे। के 10 सालनि में कंदा आहिनि, के 20 सालनि में कंदा आहिनि, किन्हनि खे 50 लॻंदा आहिनि, कंहिंखे 70 लॻंदा आहिनि, कंहिंखे 100, भले पूरा 100 लॻी वञनि। 100 सालनि में यदि तव्हां सचाईअ खे छा आहे सुञातो, तव्हांजो जनम सफल। असांखे जनम सफल करणो आहे, अॼु न सुभाणे। कोशिश हाणे खां वठी करणी आहे, हिन वक़्त खां वठी कोशिश करणी आहे। त मोह में फासी करे इंसान दुखनि मां वेंदो, ॿियो कुझु न थींदुसि। तव्हां जाते आहियो, मोह छॾे ॾियो। मुंहिंजो पुटु छो, मुंहिंजी धीअ छो न, धीअ पराई आहे, चवंदा त आहियो मुंहिंजी धीअ आहे, पोइ धीअ पराई कीअं थी वई। ॿियनि जा पुट छा पुट न आहिनि, मुंहिंजो पुटु पढ़े, ॿियनि जा पुट न पढ़नि, न ॿियनि जा बि पढ़नि। मुंहिंजे पुट जे लाइ मां ख़र्च कंदुसि, पर ॿियनि जा बि पुट पढ़नि, सभिनी जा पुट, सभिनी खे राजा ठही करे थियण जी क़ाबिलियत आहे। ऐं असां आया ई इन वास्ते आहियूं, त ही सभिनीनि जो अधिकार आहे, सभई ठहनि। पर असांजो मोह आहे, छाकाणि असांजा गुण आहिनि अंदर में, असांजो ठहियल आहे सिस्टम, ऐं उनखे धीरे धीरे तव्हां हिकदमि सां न मटे सघंदो। धीरे धीरे, अॼु थोरो, सुभाणे थोरो, परीहं थोरो, इन ते अध्ययन करणो आहे, गुणनि ते। ऐं इहो सम्झी हलणो आहे, गुणा गुणेशु वर्तन्ते, गुण पंहिंजो कमु कंदा, इन करे मोह में न फासणो आहे। सत्संग में वियो, सत्संग ॿुधो, तव्हां जेतिरो सम्झी सघो सम्झी छॾियो, ॿियो छॾे ॾियो। ही मुंहिंजो सत्संग आहे, मां हिते ई वेंदुसि, मां हुते ई वेंदुसि, मां हीअं कंदुसि, मूंखे गुरूअ हीअं ई न, तव्हांखे पंहिंजो सोचणो आहे। कृष्ण भॻवान कोई सत्संग न कयईं, कोई लेक्चर न ॾिनई, हिकु दफ़ो खाली हिकु अर्जुन खे गीता ॿुधाई अथई। हुन चई तव्हां अचो मूं वटि, मां तव्हांखे सेखारींदुसि, न, तव्हां सॾु कयो मूंखे, मां ईंदुसि। पोइ जेके बि घुराईंदा हुआ सभिनी वटि वेंदो हुयो, हा भई तो मूंखे घुरायो छाजे वास्ते, द्रौपदी चयसि मुंहिंजी रक्षा कर, रक्षा कयईं। पांडवनि चयो असांखे विजयश्री खपे, तव्हांखे विजयश्री मिली ॾिनई। कोई ईअं न चयो भई कृष्ण भॻवान अच तूं मूं सां गॾु अची रहो, पर ईअं कंहिं न चयो, कंहिंखे न मिलियो कृष्ण भॻवान। त हिन मोह में अच्छा ध्यानु बसि उते ॾियणो आहे, करणो छा आहे, ध्यानु उते हूंदो न, सभु मोह टुटी किरी पवंदो। पोइ तव्हां काथे बि अटैच न थींदव, काथे बि इन्वॉल्व न थींदव। खामखा माण्हुनि खे ज्ञान ॾियण जी ज़रूरत ई न आहे, इहो मोह आहे वॾो। प्रकृते गुण सम्मूढ़ः सज्जन्ते गुणकर्मसु तान् कृत्स्नविदो मन्दान्
कृत्स्नविन्न विचालयेत. Those deluded by the gunas of Prakriti are attached to the functions of the gunas. The one of perfect knowledge should not unsettle the dull-witted whose knowledge is imperfect. पर मुंझायल मनुष्य जे गुणनि जे ई कर्मनि सां मोह रखनि था, न कि तिन अज्ञानी मूर्खनि खे ज्ञानी अजायो त लोॾनि विझनि था। हिते ॿ ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ो आहे ज्ञानी, ॿियो आहे मूर्ख। हिन में इहे शब्द उन यूज़ कया आहिनि। हिकु आहे ज्ञानी, हिकिड़ो आहे मूर्ख। मूर्ख केरु आहे? जेको मोह में थो फासी पए। ज्ञानी केरु आहे? जेको मोह खां परे आहे। पर थींदो छा आहे, अगरि ज्ञानी चए अरे ही मूर्ख आहे, वञी मां तो हिनखे सम्झायांसि, त ही बि मूर्ख थी वियो, पोइ ही ज्ञानी न आहे। चए तो न विचालयेत, उनखे तव्हां डिस्टर्ब न कयो, जेको ही आहे, जंहिंखे ज्ञान घटि आहे। कल्ह मूंखे बि ज्ञान घटि हुयो। अगरि मां ॾिसां तो हिन माण्हूअ खे ज्ञान घटि आहे, पर हिकिड़ो ॾींहुं मां बि त उन जे लेवल ते हुयुसि न। यदि मां अची सघां थो थोरो अॻिते, त हू बि अची सघे थो, पर हुनखे टाइम खपे। कोई जल्दी ईंदो, कोई देर सां ईंदो। जंहिं पुण्य वधीक कमायो आहे उहो फटाफट हली वेंदो, जंहिं पुण्य न कमायो आहे उनखे टाइम लॻंदो। एतिरो ई सवाल आहे। पर अचणो त उनखे बि आहे ई आहे। तव्हां हज़ारे जन्म वठंदव, तॾहिं बि तव्हांजो मन शांत न थींदो। पर मिंट हिकिड़ो हुन में पंहिंजो सॼो तव्हां ध्यानु लॻाए छॾींदव, भाई हाणे मुंहिंजा वीचार ॿिए किथे बि नथा वञनि, हिकिड़े मिंट में तव्हांजो कमु थी वेंदो। करणो छा आहे, तव्हां वेठे वेठे पाण सां ॻाल्हाईंदा आहियो, पिया ॻाल्हाईंदा आहियो, कोई न कोई वीचार पियो हलंदो आहे। 5 मिंट, सिर्फ़ 5 मिंट पाण सां ॻाल्हाइण बंदि कयो, बसि। एतिरी नंढी साधना आहे। मूर्ख इंसान ज्ञानी थी पवंदो। 5 मिंट खाली पाण सां ॻाल्हाइण बंदि कयो, ॾिसो कोशिश करे। इहा साधना आहे, इहो ध्यानु आहे, इहो मेडिटेशन आहे। ऐं सॼो जेका गीता आहे इन जे वास्ते आहे। बसि तव्हांखे 5 मिंट हिकदमि शांत करणो आहे, कोई बि ॻाल्हि न करणी आहे। ॼण त हू आहे ई कोन। जीअं निंड में असांजो मन न हूंदो आहे, गहरी निंड में असांजो मन न हूंदो आहे, इन करे असांखे हिकदमि शांती मिलंदी आहे। पर असांखे उन शांतीअ जो ज्ञान न आहे। असां निंड में सभु विसरी था वञूं। ध्यान माना उहो अनुभव असां जॾहिं निंड में न आहियूं तॾहिं थिए। त कोशिश इहा ई करणी आहे, 5 मिंट खाली पंहिंजे मन खे चुप कयो, बसि। 5 बि न, 3 मिंट, 3 बि न, 2 मिंट, 1 मिंट, अधु मिंट, इहो बि काफ़ी आहे। खामखा तव्हां चवंदो न ही मूर्ख आहे, मां वञी थो सम्झायांसि, न सम्झाए सघंदो। ऐं इहो तव्हांजो कमु न आहे। इहो कृष्ण भॻवान हिते साफ़ साफ़ शब्दान कृष्ण विदो मंदान कृष्ण विन्न विछालयत। अकृष्ण इम्परफेक्ट नॉलेज आहे। कुझु न कुझु ख़बर अथनि, कंहिंखे ईअं न थींदो आहे भाई कुझु बि ख़बर न आहे, ईअं न थींदो आहे। कुझु न कुझु ख़बर आहे, पर जेको ख़बर आहे उहो तीअं न आहे। इन करे या त इंसान परमात्मा खे सुञाणंदो या हिन संसार खे सुञाणंदो। ईअं न थींदो त ही बि नथो सुञाणे, हू बि नथो सुञाणे, ईअं न थींदो। या त तव्हांजो ध्यानु संसार में लॻंदो या त ध्यानु उन वटि लॻंदो। ॿिन्हिनि वटि हिकु दफ़े न लॻंदो। इन करे टाइम अलॻि अलॻि कबो आहे। इन करे चवंदा आहिनि भाई सुबुह जो जल्दी उथी करे हुन जो ध्यानु कयो। हुन टाइम ते प्रकृति ईअं हूंदी आहे,
सत्व पंहिंजो पाण मथे ईंदो आहे, प्रकृति ईअं ई हूंदी आहे। जॾहिं सिज उभरंदो आहे त इंसान ही सत्संग न करे सघंदो, ध्यानु न करे सघंदो, सोचे बि न सघंदो। उनखे कम हूंदा आहिनि, हिते वञिणो आहे, हुते वञिणो आहे, हे वठी अचु, हो वठी अचु, कम हूंदा अथसि। ऐं राति जो उनखे पोइ निंड खपे, ॿियो कुझु जेके बि कम हूंदा आहिनि राति जा उहे हूंदा आहिनि, त उते त सत्संग जो सुवाल ई न आहे। इन करे सुबुह जो थोरो जल्दी उथी करे अधु कलाक जा तव्हां 6:30 बजे था उथो, 6 बजे उथो, 6 बजे था उथो, 5:30 अधु कलाक तव्हां वेही करे हिन ते ख़ाली ध्यानु करिणो आहे, भई चए छा थो आहे कृष्ण भॻवानु। त अननेसेसरली तव्हां ॿियनि खे तंग न कयो। वरी थो चए, पहिरियों बि चयईं, हाणे वरी थो चए। ऐं ही सॼो कार्य प्रकृतिअ जो हलंदो रहंदो, तव्हां हूंदव तॾहिं बि ऐं न हूंदव तॾहिं बि। तव्हां न हुयव तॾहिं बि संसार हले पियो, तव्हां न हूंदव तॾहिं बि संसार हलंदो। तव्हांजे मथां कोई एतिरो भार न आहे, तव्हांखे ख़ाली पाण खे थोरो ठीकु करिणो आहे, बसि एतिरो नंढो कमु ॾिनो अथई। हाणे 29 श्लोक थी विया। 30 हिकदमि इम्पोर्टेंट श्लोक आहे, उहो ॿिए दफ़े।